जय झूलेलाल। संत युधिष्ठिर लाल जन कयो विजय दुसेजा जो सम्मान। त श्रद्धाणी दरबार तीर्थ जे नवम जोत संत साईं युधिष्ठिर लाल जन पत्रकार फोटोग्राफर विजय दुसेजा जो कयो सम्मान, ॾिनो आशीर्वाद। त हिन अवसर ते विजय दुसेजा चयो त संतनि जो आशीर्वाद सभिनी खां वॾो सम्मान आहे ऐं मां वॾो भाग्यशाली आहियां त मूंखे अहिड़े संतनि जो आशीर्वाद हमेशह मिलंदो रहियो आहे ऐं अॼु बि मिले थो ऐं अहिड़ी महान दरबार में अचण जो मौक़ो मिलियो आहे। दरबार छत्तीसगढ़ जी आत्मा आहे, सनातन हिंदू धर्म जी पहचान आहे। जेको व्यक्ति रायपुर अची करे श्रद्धाणी दरबार न ॾिसे उन कुझु न ॾिठो। त हिन दरबार में पहुचंदे ई मन खे तन खे हिकु अलॻि सुकून मिलंदो आहे ऐं अलॻि शांती मिलंदी आहे। हिन दरबार में हर जॻह हिकु कोने में स्थापित मूर्तियूं, कलाकृतियूं हिंदू धर्म जी पहचान आहे ऐं असांखे वॾो गर्व आहे त अहिड़ी दरबार असांजे छत्तीसगढ़ प्रदेश में आहे ऐं अहिड़े संत जो आशीर्वाद समस्त छत्तीसगढ़ वासियुनि सां गॾोगॾु देश भर खे बि माण्हुनि खे मिलंदो आहे, जंहिंजे नेतृत्व में हिंद में सिंध जा माण्हू आपस में जुड़िया हुया। हर साल साईं जन जे नेतृत्व में हिकु जथो सिंध पाकिस्तान वेंदो आहे ऐं उते पंहिंजे हिंदू धर्म जे तीर्थ स्थलनि जो दर्शन कंदो आहे। जंहिंजा रिश्तेदार रहंदा आहिनि उन्हनि सां मुलाक़ात बि थींदी आहे ऐं हिन दरबार में हमेशह माण्हुनि जे भले लाइ पंहिंजी संस्कृति, कला, ॿोली, भाषा खे वधाइण लाइ कुझु न कुझु आयोजन हमेशह थींदा रहंदा आहिनि। ऐं कोरोना काल में बि हज़ारनि जी तादाद में माण्हुनि खे खाइण जा पैकेट बांटिया विया, स्वास्थ्य सुविधाऊं प्रदान कयूं वेंदियूं आहिनि ऐं चयो वेंदो आहे त सचे मन सां कोई अगरि दरबार में अची मथो टेके त कोई दुख तकलीफ़ न हूंदी, हुन जा दुख दूर थी वेंदा आहिनि, मनतूं पूरियूं थींदियूं आहिनि। अचो त असां बि पंहिंजी संस्कृतीअ खे मिली करे वाधारो ॾियूं, पंहिंजी सभ्यता खे वधायूं। त ख़बर खे लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।